अस्सलामुअलैकुम दोस्तों एक दफ़े जो ज़िक्र रहा त एक तमाम ख़ूबसूरत 18 साल जी छोकरी पंहिंजे महबूब खां पुछंदी आहे त तूं मूंखे मुंहिंजे 20 सालगिरह ते कहिड़ो गिफ्ट ॾियण वारो आहीं। उनजो महबूब उनखे प्यार सां चवंदो आहे, अञा तुंहिंजे 20 साल जे हुअण में घणो टाइम पियो आहे, जॾहिं वक़्तु आयो त ॾिसी वठिजांइ। ॾींहं गुज़रंदा विया ऐं प्यार अञा वधंदो वियो। छोकिरी 20 साल थियण जे क़रीब थी वेंदी आहे ऐं उनजी सालगिरह जो ॾींहुं बि क़रीब अची वेंदो आहे। छोकिरी खे 20 साल जे थियण में 8 ॾींहं बचंदा आहिनि त अचानक उहा बेहोश थी किरी पवंदी आहे। उनखे फ़ौरन अस्पताल खणी वेंदा आहिनि। डॉक्टर उनजो चेकअप कंदा आहिनि ऐं ॿाहिरि अची उनजी फैमिली खे ॿुधाईंदा आहिनि त हिन छोकिरी जे दिलि में सोराख़ आहे ऐं हिन जी ज़िंदगी जा कुझु ॾींहं बाक़ी आहिनि ऐं कुझु ॾींहंनि में मरी वेंदी। ऐं उहा छोकिरी जॾहिं हॉस्पिटल में पंहिंजे बेड ते सुती पई हूंदी आहे त उनजो महबूब उन ॾांहुं ईंदो आहे ऐं उहा छोकिरी उन खां पुछंदी आहे त उन्हनि छा चयो। छोकिरो ख़ामोश रहंदो आहे। उहा चवंदी आहे त मूंखे ख़बर आहे त डॉक्टर इहो ई चयो आहे त मां मरण वारी आहियां। त उनजो महबूब चवंदो आहे त न, तूं ज़िंदा रहंदे। जीअं उन इहो चयो त तूं ज़िंदा रहंदे त उहा छोकिरी रोअण लॻी ऐं उहा छोकिरी उन छोकिरे खे चवंदी आहे त तूं एतिरे यकीन सां कीअं थो चई सघें। दरवाज़े जी तरफ़ वञण दौरान छोकिरे पोइते ॾिठो ऐं चयाईं, बसि मुंहिंजी दिलि थी चवे त तूं ज़िंदा रहंदे। पूरा 6 ॾींहं बाद उहा छोकिरी 20 साल जी थी वेंदी आहे। उनखे अस्पताल खां वापसि घर आंदो वियो। जॾहिं उहा छोकिरी घर पहुती, घर पहुचण सां ई उनखे हिकु ख़त मिलियो जंहिंमें लिखियलु हुयो, मुंहिंजी जान, अगरि तूं हिन ख़त खे पढ़ी रही आहीं त उनजो मतिलबु आहे त सभु कुझु ठीकु आहे। शायदि तोखे यादि हूंदो, हिकु ॾींहुं तो मूंखां पुछो हो त मूंखे 20 सालगिरह ते कहिड़ो गिफ्ट ॾींदे, पर अॼु तुंहिंजी सालगिरह जे मौक़े ते मां तोखे तोहफ़े में पंहिंजी दिलि ॾेई थो वञा। मां पंहिंजे तरफ़ खां तोखे पंहिंजे सभ खां क़ीमती शइ पंहिंजी दिलि ॾेई थो वञा, छो जो उन में तूं रहंदी आहीं। उन छोकिरी खे पंहिंजी दिलि डोनेट करे छॾी हुई ऐं उहा छोकिरी अॼु बि ग़म में मौजूदु आहे। प्यारा दोस्तो, मुहबत करण वारा अॼु बि हिन दुनिया में मौजूदु आहिनि। दोस्तो, अगरि जे तव्हांखे मुंहिंजी कहाणी पसंदि आई हुजे त हिन खे शेयर, लाइक, कमेंट करणु न विसारींदा।